ਇਹਦਾ ਇੰਦੀ ਬਣਾ ਹੋਰ ਬਣਾ ਇੱਕ ਬੰਦਾ ਮਰ ਗਿਆ, ਉਹਦੀ ਕਬਰ ਤੋਂ ਉੱਤੇ ਨਾ ਕੁਤਬਾ ਲੱਗ ਗਿਆ, ਉਹਦੇ ਤੇ ਕੀ ਲਿਖਿਆ ਮੈਂ ਅਹਿਮ ਥਾ ਯਹੀ ਵਹਿਮ ਮਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪਤਾ ਚੱਲਿਆ ਬੇਕਾਰ ਨਾ ਰਹਿ ही आहे रते देरे में मुर्गी खाइण जो असर तव्हां ॾिसी सघो था। हे ताज़ो मां पाण भरियां थो। हे मुर्गी खाइण सां जेको आहे त हे हथनि जी ख़ारिश। ही आहे रते देरे में पहिरियों केस। अदा तो मुर्गी खाधी उन खां पोइ थी थी मुर्गी खाइण खां पोइ हे तुंहिंजा हथ जेके ख़ासि थी विया आहिनि। ठीकु आहे, सभिनी खे असां बि हिदायत कयूं था, पोस्टूं बि हलायूं था त मुर्गी खाइण हाल फ़िलहाल छॾियो। ऐं हे जेको आहे वायरस आहे मुर्गी खाइण में जेको आहे हीअ हथनि जी ख़ारिश जेकी जिस्म खे फैलिजे थी। तव्हां हे ॾिसो था, हे का पोस्ट मां खई न आहे पर हे पाण भरियां थो। कॾहिं थी आहे बाबा हे तव्हांखे? ॿियो हफ़्तो आहे। अच्छा, मुर्गी बि खाधी आई? अच्छा, ठीकु आहे।